अवांखे पनो आकिल मां ख़बर ॾिए पिया पनो आकिल जे मेडिकल एंट्री टेस्ट जो पेपर वक़्त खां अॻु लीक थियण ख़िलाफ़ शागिर्दनि जो पनो आकिल प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। अवांखे पनो आकिल मां ख़बर ॾियो पिया पनो आकिल मेडिकल जी एंट्री टेस्ट जो पेपर वक़्त खां अॻु लीक थियण ख़िलाफ़ शागिर्दनि जो पनो आकिल प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। सख़्त नारेबाज़ी कई वई। पेपर लीक कंदड़नि ख़िलाफ़ का क़ानूनी कार्रवाई करण जो पिणु मुतालबो कयो आहे। इन हवाले सां वधीक रिपोर्ट ॾिसंदासीं कामरान रहियो जी। मेडिकल जो सरापा एहतिजाज बणियल आहिनि। अॼु पनो आकिल में बि मेडिकल जे शागिर्दनि तरफ़ां जेका एहतिजाजी रैली कढी वई आहे उहे हिन वक़्तु प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करनि पिया। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हुनजो छा चवणु आहे। मेडिकल जो शागिर्द आहियां। ही एमडीकेट जो इन सिलसिले खे ईअं बणायो वियो आहे हिकु सिंपल मज़ाक में। राति जो पेपर आउट थो थिए, सुबुह जो पेपर आहे, राति जो 11 बजे पेपर सॼे मुल्क में पुॼी थो वञे। ही एमडीकेट जी टेस्ट आहे, का आम टेस्ट न आहे, बल्कि एमडीकेट त छा हर टेस्ट खे ईअं लीक बणायो थो वञे, हर टेस्ट खे मज़ाक बणायो वियो आहे, पाकिस्तान खे सॼे खे मज़ाक बणायो आहे। ख़ुदा शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे। अगरि अहिड़ी ॻाल्हि त असांखे ॿुधायो, असां पढ़ाई छॾे ॾियूं। अगरि अहिड़ो सिस्टम आहे त पोइ असांखे हड़तालूं छो कयूं, असां वञी घर वेहूं। ही सदाईं ईअं आहे। मां पोइ उन्हनि बांग्लादेश जे शागिर्दनि खे सलाम थो कयां जेके पंहिंजे उन हक़ लाइ पंहिंजे गवर्नमेंट ऑफिस ते बि हमिलो करे था सघनि। असांजा सिंधी अवाम जा ॿाहिरि चुप करे घरनि में सुकून सां लत ते ॾेई सुम्हिया पिया आहिनि ऐं असां पाण मुलविस आहियूं इन ई सिस्टम में। छो जो असांजे इहे माफ़िया जे में हिन असांजा ई सिंधी हिन माफ़िया में सभु की हितां था आउट कनि, सभु सिंध मां थी की आउट थिए, लाड़काण हुजे कहिड़ो बि शहर हुजे सभु हुतां थी की आउट थिए। इहो ग़लति ॻाल्हि आहे। हीउ शागिर्द आहे, हीउ शागिर्द इंसाफ़ जे गॾु आहे। हीउ शागिर्द पैसो थो भरे, उहो काॾे वियो। यूनिवर्सिटी मुलविस न आहे, हिन में सिंध हुकूमत बि मुलविस आहे। छो जो शाम 4 बजे खां व्हाट्सएप इंटरनेट इन्हनि बंदि कयो, छाकाणि त व्हाट्सएप में की लीक थी रही हुई, इन जो बेइज़ती थी रहियो हो। इवन दो राति 12 बजे खां त की फेसबुक में हली रहियो। हीउ आम टेस्ट न आहे, एमडीके जी टेस्ट आहे। फ्यूचर में डॉक्टर ई थींदा ऐं उन्हनि जो की फेसबुक में फिरे, इहो कोई इंसाफ़ न आहे। असां इहो गुज़ारिश कयूं था, मुतालबो इहो आहे न फ़क़ति रिकंडक्ट कयो, पर इन्हनि खे जेके मुलविस आहिनि इन्हनि खे गिरफ़्तार करे इन्हनि खे सज़ा ॾिनो वञे। अस्सलाम वालेकुम। पहिरियां त ॾिसो ईअं त पहिरियां जे टाइम हफ़्तो पियो हुयो एंट्री में, उन टाइम कॉलियूं अचणु शुरू थी वियूं त बाबा तव्हां 10 लख ॾियो, तव्हांखे असां जेको आहे न की था ॾियूं, पर बकोल हुननि जे त की थी वञे व्हाट्सएप ते लीक। पहिरियां हुननि चयो अचो असांजे हॉस्टलनि ते रहो, असां तव्हांखे हुते की पढ़ाई यादि कराईंदासीं, तव्हां हुते अची रहो। वरी जॾहिं कुझु छोकिरनि अची हुते फ़ोटू हुननि जी की मां माना लिकी कढी आहे, उहे वरी थिया फेसबुक ते सर्कुलेट। राति जो 11 खां सर्कुलेट थियणु शुरू थिया आहिनि, अची वेंदे सभिनि पढ़ी वरिता आहिनि। असांजो मेन मसइलो असांजी गवर्नमेंट न आहे, जेतिरो वॾो मसइलो असांजा पेरेंट्स आहिनि। असांजा पेरेंट्स उन्हनि ॿारनि खे सपोर्ट करनि था जेके की वठनि था, चवनि था भाउ असांजो ॿारु लाइक़ु आहे। बाबा तव्हांजो ॿारु लाइक़ु आहे त उन्हनि खे पाण ॾियो न, की जो था वठी ॾियोनि। असांजा पेरेंट वठी था ॾियनि न, कंहिं ॿार खे कहिड़ी ताक़त आहे जो की वठे। पोइ मुतालबो इहो आहे, पहिरियों त एमडीके रिकंडक्ट थिए त ट्रांसपेरेंसी सां थिए। छो जो अगरि जो वरी रिकंडक्ट थियण खां पोइ बि लीक थी वई त फ़ाइदो कहिड़ो। वैलिडिटी ख़तमु की। छो जो हाणे जेके 190 खणी बीठा आहिनि न उहे बि रहिजी वेंदा। छो जो हिन दफ़े मेरिट एतिरी हाई वई आहे की ईअं पाणी वांगुरु लीक थी आहे। 190 वारा बि जेके आहिनि उहे बि न थींदा। जो मथे साल हे जेके फर्स्ट ईयर वारा जेके हाणे इंटर में आहिनि उहे जॾहिं हिते ईंदा, जेके उन्हनि मां मेरिट ते हूंदा उन्हनि जो बि क़तल थी वेंदो, उन्हनि जी मेरिट जो बि। पूरा शागिर्द तव्हांखे सिंध में एहतिजाजनि तौर ते हिते नज़र अचनि था। इन जो सबबु सिड़ो हिकिड़ो ई आहे त एमडीकेट तव्हांजे साम्हूं जेको आहे हिकिड़ी वाहिद जेको आहे सो इदारो हुयो, माना जंहिंमें टीम सां गॾु कामरान रहियो, केकेडी न्यूज़ पनो आकिल।